अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ सैयद मुनव्वर आलम। तव्हां ॾिसी रहिया आहियो पॉइंट ऑफ ऑर्डर। पॉइंट ऑफ ऑर्डर में अॼु असां काफ़ी अरसे खां पोइ, छो त सियासत असांखे टाइम न पई ॾिए ऐं महाज़ाराई जेका सियासी महाज़न ते हुई उहो असांखे घटि टाइम पई ॾिए, त असां काफ़ी अरसे खां पोइ अगेन सिंध में जेका बोर्ड जी सूरत हाल आहे ऐं उन खां पोइ जेको रिहेबिलिटेशन जो कमु थियणो हो, जेका उते नुक़सानु थियो हो, ख़ासि तौर ते जेका इरिगेशन जे सिस्टम खे नुक़सानु थियो हो, उन जे हवाले सां कहिड़ो कमु थी रहियो आहे, केरु ज़िम्मेवारु आहे असल में बोर्ड जो, बोर्ड जे लाइ, ऐं हीअ जेकी मिसमैनेजमेंट थी, नाअहली थी, इन ते छा थी रहियो आहे। हिकिड़ी ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान हिकिड़ी अहिड़ी रिपोर्ट जमा कराई आहे लाड़काना बेंच में, हाई कोर्ट में ऐं सखर में, जेका इनकशाफ़ात सां भरपूर आहे ऐं इहा रिपोर्ट वाज़े करे थी, हिकिड़ो वाइट पेपर तव्हां सम्झो, हिकिड़ी नाअहली, बद इंतज़ामी, बदउनवानी जी हिकिड़ी अहिड़ी दास्तान रक़म कई आहे ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान, ऐं सिर्फ़ु 3 महीननि जी ऑडिट रिपोर्ट ॾिनी आहे, जेका सेप्टेंबर खां ऐं 30 दिसंबर 2022 जी आहे। माना बोर्ड जे दौरान जेका वर्क थियो, ऐं सिर्फ़ु 3 महीननि जी रिपोर्ट आहे, अरबें रुपए जी करप्शन आहे उन में, ऐं इरिगेशन डिपार्टमेंट में केरु ज़िम्मेवारु आहे ऐं कंहिंजे लाइ हाणे बाक़ाइदा इहा सजेस्ट कयो वियो आहे त कंहिं जे ख़िलाफ़ु नैब में रेफरेंस दायर करणु हाणे ज़रूरी आहे। कहिड़ा अहिड़ा माण्हू हुया जंहिं बोर्ड दौरान मुतासिरीन जा माल खाधो, जंहिं इरिगेशन सिस्टम खे नुक़सानु पहुचायो, ऐं उन्हनि जी नाअहली ऐं बदउनवानी जे करे सिंध में वॾो नुक़सानु थियो। इंतिहाई रिपोर्ट आहे, ऐं उन खां पोइ हाणे सूरत हाल छा आहे मुख़्तलिफ़ ज़िलनि में, उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। शुरू कयूंसि था सिंध में बोर्ड दौरान जेको नुक़सानु थियो, इन जो ज़िम्मेवारु केरु, बोर्ड खां बचण लाइ आपाशी खाते जा कहिड़ा कहिड़ा मनसूबा, करप्शन जी वर चढ़ी विया, आपाशी खाते जी करप्शन ऐं नाअहली सबबु सिंध लाइ मुसलसल बोर्ड जो ख़तरो मौजूदु। बोर्ड बाबति ऑडिट रिपोर्ट जारी, रिपोर्ट आपाशी खाते खे वाहिकु करे छॾियो आहे। ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान सिंध में बोर्ड दौरान थियल करप्शन वाहिकी करे छॾी आहे। 1 सेप्टेंबर खां 3 दिसंबर 2022 ताईं जी ऑडिट रिपोर्ट जारी कई वई आहे। आपाशी खाते जी नाअहली सबबु बोर्ड बंधन ऐं वाहन ते कम देर सां शुरू थियो। रिपोर्ट में इहो चयो वियो आहे 3 महीननि दौरान सिंध हुकूमत ऐं वर्ल्ड बैंक आपाशी खाते खे 25 अरब रुपया जारी कया, सिर्फ़ु 3 महीननि में। अॻिते कहानी ॿी आहे, सिंध हुकूमत आपाशी खाते खे 10 अरब 45 करोड़ रुपया ऐं वर्ल्ड बैंक 11 अरब 50 करोड़ रुपये जी रक़म ॾिनी। आपाशी खाते 1.5 अरब रुपयो रुगो घारा बंदि करण में इब्तिदाई 3 महीननि में ख़र्च किया। अञा जेका अॻिते ख़र्च आहिनि उहा असां ॻाल्हि नथा कयूं। घारा बंदि करण लाइ महांगी मशीनरी किराए ते घुराई वई, मशीनरी कोन्हे, इरिगेशन डिपार्टमेंट खां किराए खां मार्केट खां घुराई उन्हनि कमु कयो आहे। आपाशी खाते तरफ़ां विफ़ाक़ी हुकूमत खां बोर्ड जी सूरत हाल खे बहितर बणाइण लाइ 84 अरब रुपया घुरिया विया, उनजी PC1 तयारु थी। विफ़ाक़ी हुकूमत 84 अरब रुपयनि ते एतिराज़ कयो, ऐं एतिराज़ खां पोइ छा थियो त जीअं एतिराज़ थियो, जंहिं बाद आपाशी खाते 48 अरब जी समरी मोकिले छॾी, फौरी तौर ते हाफ़ करे, ऐं 84 अरब जी जाइ ते 48 अरब घुरिया, चए भई हीउ ॾियो कुझु त अचे। आपाशी खाते 27 अरब रुपया गैर क़ानूनी ख़र्चनि में इस्तेमालु कया। टोटल जेको ख़र्च आहे, फ्लड मैनेजमेंट ऐं फ्लड एमरजेंसी रिकंस्ट्रक्शन मनसूबा हिकु ऑफिसर हलाए थो, यानी फ्लड मैनेजमेंट यानी रेज़िलेंस हिकिड़ो प्रोजेक्ट आहे, सिंध रेज़िलेंस प्रोजेक्ट, ऐं सिंध रेन एमरजेंसी फ्लड जेको रिहेबिलिटेशन प्रोजेक्ट आहे SRP, उहो बि हिकिड़ो ई माण्हू हलाए थो, हिकिड़ो ई ऑफिसर आहे, उनजो नालो आहे जावेद मेमण। जावेद मेमण केरु आहे, आपाशी खाते जो जावेद मेमण केरु आहे, ऐं कंहिंजो ख़ासि माण्हू आहे, छा उनजी अहिड़ी पोजीशन आहे त हाणे उनखे हिकिड़ी मुस्तक़िल जॉब ॾियण जे लाइ, हीउ जेको प्रोजेक्ट आहे वर्ल्ड बैंक जो प्रोजेक्ट आहे, सिंध रेज़िलेंस प्रोजेक्ट जेको आहे, उहो पहिरीं ई सैलाब जे लाइ जेका तव्हांखे इंतज़ामात करणा आहिनि, ऐं उनखे रोकण जे लाइ, बोर्ड खे रोकण जे लाइ इरिगेशन डिपार्टमेंट जो हिकिड़ो प्रोजेक्ट ऑलरेडी मौजूदु आहे, जेको वर्ल्ड बैंक जो प्रोजेक्ट आहे। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त उहो प्रोजेक्ट कमु न आयो, ऐं 4 सालनि खां जेको प्रोजेक्ट हले थो, कुझु अरसनि खां इहो प्रोजेक्ट जेको हले थो, उन में अरबे रुपया ख़र्च थिया, पर सैलाब जॾहिं आयो त न खाटी हुई,
बाक़ाइदा ऑडिट रिपोर्ट इन में ॿुधाई थी, पेपर मौजूद आहिनि, ऑडिट रिपोर्ट असां सां मौजूद भी आहे। असां तव्हांखे स्क्रीन ते भी ॾेखारे सघूं था। ही ऑडिट रिपोर्ट असां वटि मौजूद भी आहे, शायद नज़र न अचे तव्हांखे, छो त असां ही फोटोस्टेट असां वटि मौजूद आहे। छा सूरत हाल आहे, छा इरिगेशन कम कयो आहे या न कयो आहे, असांखे जॉइन कयो आहे पहिरें, सभ खां पहिरें खैरपुर खां KTN जो नुमाइंदे ख़ादिम जुणेजो। ख़ादिम, छा सूरत हाल आहे, जेका बंद, जेका नाला ऐं जेको इरिगेशन जो सिस्टम तबाह थियो हुयो, केतिरी तेज़ी सां उन ते कमु हली रहियो आहे, अञा कहिड़े कहिड़े इलाइक़नि में पाणी मौजूद आहे? महिरबानी सैयद मुनव्वर आलम साहब, ॻाल्हि इहा आहे त हिते 9 महीना गुज़री विया आहिनि जेका आफ़त आई, बोड आई हुई, बरसात भी उन इरिगेशन सिस्टम खे काफ़ी हद ताईं जेको आहे सो तबाह कयो, जंहिंमें बंद, वाह ऐं उन सां गॾु जेके शाखूं आहिनि, रेगुलेटर, उहे मुकमल तौर ते घणी भाङी जेके आहिनि तबाह थिया, पर हेल ताईं 9 महीना गुज़री विया आहिनि। उन्हनि खे मज़बूत करण जा, उन्हनि खे मरमती जेको कमु आहे हिन महिल ताईं माना ज़ीरो जे बराबरि आहे। बचाव बंद आहिनि 140 किलोमीटर जी पट्टीअ सां, जेके सिंधु दरिया जे हिन पासे ॾांहुं जेके आहिनि बचाव बंद आहिनि, पर इहे तव्हांखे ॿुधायूं त इहे तक़रीबन जेको आहे सो मुख़्तलिफ़ हंधनि तां बरसात जे करे ऐं जेका बोड आई उन जे करे डैमेज थिया, ऐं जेको पिरालो जो असांजो ज़ीरो पॉइंट आहे उलरा बचाव बंद जी, ऐं उन सां गॾु जेको फरीदाबाद आहे, मोर जबिर शेख पॉइंट आहे, इते तमामु वॾो नुक़सानु कयो। ऐं उन नुक़सान एतिरो कयो जो माण्हू सख़्तु परेशान थी विया, छो त जेकॾहिं हीअ बचाव बंद टुटनि पिया त हीअ जेको नुक़सानु हुयो उहो को वञी हैदराबाद ताईं वञी नुक़सानु थी वञे, या लखीं ऐं करोड़ी माण्हुनि जो जेको आहे सो सानियो थिए, या इंसानी आबादी जो सानियो थिए, पर उन ते हिन महिल ताईं जेको आहे सो कंहिं बि क़िस्म जो जेको आहे सो आपाशी खाते पारां को बि कमु न कयो वियो आहे। हालांकि इन्हनि खे ख़ुसूसी फंड जेको तव्हां बि ज़िक्र कयो त किरोड़नि जे मद में जेके मिलिया, पर इन्हनि टको बि हिन जो ख़र्च जेको आहे सो किथे नज़र न पियो अचे, छो त जेकॾहिं ख़र्च कनि हा त हीअ जेको आहे सो ज़ाहिर हुजे हा, ऐं जिते जिते बचाव बंद डैमेज थिया आहिनि त उते जेको आहे सो इन्हनि खे मरमती कमु थी वञे हा, ऐं पर किथे बि जेको आहे सो इहो न ज़ाहिर थियो आहे। सिर्फ़ 3 महीननि में त सिर्फ़ खैरपुर जी ॻाल्हि कयूं ऐं जेका रिपोर्ट असां वटि मौजूद आहे त सिर्फ़ पाणी कढण जे लाइ खैरपुर में 24 करोड़ रुपया लॻा 3 महीननि में। अञा 24 करोड़ रुपए में पाणी सिर्फ़ कढियो, ऐं पंप उन जे लाइ मशीनरी जेका आहे उहा हायर जेका की उहा महांगी, जेका उन जे लाइ पंप ख़रीद कया विया उहा हायर रेट ते, उहो बि हिन में मेंशन थियल आहे। त अञा बि पाणी त ठरी मीरवा साइड ऐं हिते त बीठो आहे। हा ॾिसो नी, पाणी में ज़िक्र कयूं त जेको खैरपुर ज़िलो आहे उनजो शादी शहीद, कोटी जी, टालपुर वॾा, फैज़गंज, ठरी मीरवा, भोजदार वॾा, टंडो मस्ती, खोड़ा ऐं गंबड़ जा कुझु इलाइक़ा आहिनि, उते जेको आहे सो पाणी जेकॾहिं घरनि मां पंहिंजी मर्ज़ीअ सां सुकी वियो आहे, इंतिज़ामिया जी जेका कोशिश खां सवाइ, त उहो घरनि मां ई त सुकी वियो आहे, पर जेके ॻोठ आहिनि उन जी चौधारी पाणी हिन वक़्त बि मौजूदु आहे, मैदाननि में या ज़रई ज़मीन आहिनि, बाग़ात आहिनि, उते पाणी मौजूदु आहे। तव्हांखे ॿुधायूं त ही जेका शादी शहीद वारी पट्टी आहे जंहिंमें 100 खां वधीक ॻोठ आहिनि, जंहिंमें साहब कटोर, साईं कटोर या प्लस ॿिया केतिरा ई ॻोठ आहिनि, उहो उते पाणी जेको आहे सो एतिरो नुक़सानु कयो आहे त उन्हनि ॻोठनि जा ॻोठ मसमार थी विया आहिनि, उते जेके बाग़ात तबाह थी विया आहिनि, चौधारी जेको रस्तो आहे अच वञ वारो उहो बंदि लॻो पियो आहे। माण्हू हिकिड़ी परेशानीअ जे वॾे आलम में गुज़रनि पिया। तव्हांखे ॿुधायूं त KTN न्यूज़ पारां जॾहिं उते विज़िट कयो वियो त उहे माण्हू ॿुधाइनि पिया त असांखे इहा ॼाण न हुई त ईद जी ख़रीदारी या ईद जी ख़ुशी कहिड़े तरीक़े सां थींदी, असां त इन में परेशान आहियूं त हिते वापसि पंहिंजे माॻी अचूं। अच्छा, हाणे तव्हां बंदनि ते विज़िट कयो आहे, तव्हां कहिड़े कहिड़े, ॾिसो न 9 महीना थी विया आहिनि, त कहिड़े कहिड़े बंदनि ते तव्हांखे तसल्ली बख़्श कमु नज़र आयो त भई मज़बूत बि थिया आहिनि, खाटी बि थी आहे, पिचिंग भी उन्हनि जी सुठी आहे, स्टोन पिचिंग जेका कई आहे उहो को अहिड़ो कमु छा नज़र आयो आहे तव्हांखे, को क्वालिटी वर्क या को अहिड़ो वर्क नज़र आयो आहे?
जेको मनोहर आलम साहब जेके बचा बंद आहिनि उते त हिकु टको बि ख़र्च न थियो आहे इन्हनि 9 महीननि में किथे बि। हाणे जीअं तव्हांखे ॿुधायोसीं त उलरा बचा बंद जी जेका 0 पॉइंट आहे प्यालो लॻे, हम्म। उहा ख़तरनाक हद ताईं अॻी भेरे बि जेको आहे सो जीअं हाणे हिन भेरे बोर्ड आई हुई त हम्म। उन वॾो नुक़सान करण जी कोशिशि कई। पोइ मक़ामी माण्हुनि ऐं इन में को बि तारीफ़ करण जी ज़रूरत कोन हुई, बधा कोन्हे को पीर पागारे जा जेके ख़लीफ़ा आहिनि जा हुर जमायत आहे उन्हनि जायुनि ते वञी ऐं जेको आहे सो पहिरो बि ॾिनो। उन सां गॾु जेको तव्हांखे ॿुधायोसीं मोर झबिर आहे या बहारो, उते बहारो बचा बंद वटि वॾो नुक़सान जो ख़तरो आहे। उते इंतिहाई जेका सूरत हाल आहे हिन वक़्तु बि हम्म। हा जेका आहे जेकॾहिं बोर्ड अचे थी या आफ़त वारियूं बरसातूं अचनि थियूं त बंदि टोड़ण में देरि न कंदियूं। ऐं अच्छा, उते जेको आहे स्कार्प सो जी किरोड़ियूं सूरत हाल रुपया बेहतर, या पर स्कार्प जी सूरत हाल बेहतर थी? जी स्कार्प जी सूरत हाल बेहतर थी? वापडा स्कार्प जी सूरत हाल का बेहतर थी? का ट्यूबवेल ऐं जेको सकिंग पंप हुआ जेके शहरनि में पंप हणणा हुया, तव्हांखे ख़बर आहे त ख़ैरपुर शहर बि मुतासिर थियो, ॿुॾी वियो, त हे पंपिंग स्टेशन्स कुझु बहाल थिया? न ॾिसो नी, हाणे जेकॾहिं वरी उन सां गॾु जेकॾहिं स्कारप खाते जी ॻाल्हि कयो था त स्कारप खाते बि त बिल्कुलु तबाही कई आहे। 22 जेके हिननि जा ड्रेन आहिनि, जेके नाला आहिनि सिम नाला मुख़्तलिफ़ हंधनि ते, ऐं 12 पंपिंग स्टेशन आहिनि, उहे अञा ताईं फंक्शनल न थी सघिया आहिनि। जो बराबरि को जवाब ॾियण लाइ तयारु न आहे। नेक्स्ट प्रोग्राम में असांखे कोशिशि कजो, असां हिन ते नेक्स्ट वीक बि या वीक में असां कंदासीं, त नेक्स्ट वीक में असांखे ज़रूरु तव्हां उन्हनि जे ऑफिस जी न मिले त उते जेको तव्हांखे माण्हू मिलियो इहो वर्जन तव्हां कैमरे ते माइक ते असांखे खपे त भई हीउ माण्हू जवाबु नथो ॾिए ऐं असां हिन 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 बंद जे हवाले सां वियासीं ऐं हुते असांखे को जवाबु न मिलियो। इहो नेक्स्ट इंशाल्लाह ज़रूरु तव्हां सां कंदासीं असां। थैंक यू। ख़ादिम जुनेजो ख़ैरपुर सां असां सां मौजूदु हुयो ऐं KTN जो नुमाइंदो। इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल उहा ई इरिगेशन डिपार्टमेंट हिन में सॼी हाणे त नाला अची विया आहिनि ऐं हैरान कुन ॻाल्हि इहा आहे त प्रोजेक्ट डायरेक्टर जे हवाले सां इहा ई रिपोर्ट जेका आहे उहो मैंशन कयो वियो आहे ऐं बाक़ाइदा रिकमेंडेशन हिन में मौजूदु आहिनि त कहिड़नि कहिड़नि ऑफिसरनि ख़िलाफ़ु ऐं कहिड़नि कहिड़नि माण्हुनि ख़िलाफ़ु तव्हां ज़रूरु अॻिते कार्रवाई कयो। हिन ई ॻाल्हि खे अॻिते वधायूं था ऐं जेको नुक़सानु थियो आहे शिकारपुर में, ऐं शिकारपुर में जेको बोट सां मुतासिर थियो इरिगेशन जो सिस्टम ऐं पब्लिक हेल्थ या स्कार्प जो सिस्टम जेको मुतासिर थियो, उते कहिड़ो कमु हले थो? ज़ाहिद नून असांखे शिकारपुर खां जॉइन कयो आहे। ज़ाहिद, छा सूरत हाल आहे? 9 महीना तक़रीबन थी चुका आहिनि, 8 महीना तक़रीबन तव्हां चओसि हुनखे थी चुका आहिनि, ऐं हाणे जेको सिस्टम खे नुक़सानु थियो हो, जंहिं बंदनि खे नुक़सानु थियो हो, जिथे जिथे घारा हुया उते ऐं जेको बंदि हुया हिफ़ाज़ती बंदि, कीअं था ॾिसो तव्हां? उते को क्वालिटी कमु थिए थो या कम ई नथो थिए? मनोहर साहब, तमामु सुठो वक़्ताइते तौर ते तव्हां हीउ प्रोग्राम शुरूआत कई आहे, छो त ही वक़्तु आहे अॻ में प्लानिंग थी वई आहे, उन खां पोइ फंड ईंदा ऐं कमु थियण जो। पर शिकारपुर ज़िले अंदरि बरसाति जी तबाही त सॼी सिंध में थी, पर शिकारपुर बि तमामु घणो मुतासिर थियो। उन वक़्तु जेके बि डिप्टी कमिश्नर आबपाशी खाते या पब्लिक हेल्थ या ॿिया जेके बि खाता सभिनी पंहिंजूं रिपोर्टूं मोकिलियूं। तक़रीबन शिकारपुर ज़िले खे 90% उन्हनि आफ़त करार ॾेई छॾियो हो। जेको त आबादकारनि जो नुक़सानु हूंदो आहे उहो पाण कंदा, जेको गवर्नमेंट खे ठाहिराइणु खपे उहा 50 जे लॻभॻि जी करोड़ रुपयनि जी या भला अरबे रुपयनि जी एस्टीमेट ठाहे मोकिलियूं। ऐं हुननि जो चवण आहे अञा ताईं असां वटि फंड न पहुता आहिनि, पर फंडनि पहुचण जो सिलसिलो जल्दी शुरू थींदो ऐं मई धारा असां कमु शुरू कंदासीं। शिकारपुर ज़िलो हूअं त पानी जे हवाले सां हिन वक़्तु बंदी हूंदी आहे, असां वटि सिर्फ़ु आप कल्याणी मौसम में पानी हूंदो आहे, उन करे पानी जो को इशू अहिड़े क़िस्म जो कोन्हे जो दरिया में पानी तव्हांखे इहा ख़बर अञा ताईं माना तव्हां वटि न आहे त को कमु शुरू ई न थियो आहे? त पोइ हाणे त हे बरसाति वेझी आहे, मई जून ऐं पोइ जुलाई में बरसाति थींदी आहे, ऐं पोइ कीअं ही तव्हां सम्झो था त अगेन को अहिड़ी बारिश थी त पोइ इहा ई सूरत हाल सेम सूरत हाल हूंदी हिते? मनोहर साहब, बिल्कुलु ईअं ई आहे, ईअं ई सेम सूरत हाल थींदी। अलाह हिननि हुकुमरान खे सम्झ ॾिए, पर असां वटि या हिते थींदो ई सिस्टम ई आहे त उन वक़्तु फंड रिलीज़ कंदा आहिनि
उनजी पुॼाणी हूंदी आहे, या हाँ। त थोरा ॾींहं बचियल हूंदा आहिनि या ख़ासि करे ही ऑडिट रिपोर्ट में लिखियो वियो आहे, ही ऑडिट रिपोर्ट आहे असां वटि, उन में इहो मौजूदु आहे त हुन टाइम फंड रिलीज़ थिया जंहिं टाइम मूनसून स्टार्ट थी चुको हो, बरसातूं शुरू हुयूं, ऐं पोइ उन टाइम में वञी फंड रिलीज़ थिया छाजे लाइ? खाटी जे लाइ ऐं बंदि मज़बूत करण जे लाइ। हाणे बारिश में केरु खाटी कंदो, केरु मज़बूत कंदो? इहो ई तरीक़ो आहे न। हाणे थियो ईअं हो त जंहिं वक़्तु बरसाति हले पई उन दौरान जेका वठ पक रही, उन में हंगामी बुनियाद ते जेके फंड रिलीज़ थिया अरबे रुपया, उहे उन वक़्तु ई उहे ख़र्च थी ॾेखारिया विया। को सिमशाख आहे या को वाटर कोरस आहे या उन खां सवाइ जेको कैनाल आहे उहो भॻो आहे, टुटो आहे, उहो उन वक़्तु उन्हनि पंहिंजा क्लोज़ करे उहे सभु शयूं करे छॾियूं। बाक़ी जेका रिहेबिलिटेशन थींदी थियणी, ॿी मरमत थियणी, उन जे लाइ रिपोर्टूं चवनि पिया ठाहे मोकिलियो अथई, पर हिननि इहा बिल्कुलु गड़बड़ कई हूंदी। उन में इहे सभु शयूं ॾेखारे छॾियूं हूंदो त असां सभु शयूं दुरुस्त कयूं था। छो त के बंद अहिड़ा हूंदा आहिनि जेके पानी ओवरटॉप करे वियो, ओवरटॉप थियण खां पोइ को ॻोठाणा बि पाण मुरादो पंहिंजे घुमण लाइ ठाहे छॾींदा आहिनि, या गवर्नमेंट थोरी घणी मरमत कराईंदी आहे, पर ही उन्हनि खे मुकमिल डैमेज ॾेखारे उन्हनि ई वाहन कैनालनि या रस्तनि ते इहे जेके फंड आहे जेके ॿुधायो था ऑडिट रिपोर्ट में, उहे उन ते ॾेखारे करे छॾिया हूंदा। बाक़ी बरसाति ख़तम थी वञण खां पोइ को बि अहिड़ो कमु न थियो आहे जेको असां ॼाणाए सघूं त हिन इलाइक़े में कहिड़ा स्पेसिफिकली ॿुधाइजो, कहिड़ा अहिड़ा बंद आहिनि जिथे कमु करणु इंतिहाई ज़रूरी आहे, ऐं अञा को अहिड़ी बरसाति या बोर्ड ईंदो त वॾो नुक़सानु थींदो? कहिड़ा अहिड़ा बंद ऐं इरिगेशन जा पोर्शन आहिनि? शिकारपुर ज़िले अंदरि जेके वधीक मुतासिर थिया, आबपाशी खाते जे उन्हनि खां वधीक जेका मुतासिर थिया उहे जेके नंढा वॾा कैनाल ऐं उहे हुया, उहे यूनियन काउंसिलियूं हुयूं, जानवा हो, जागण हो, उन खां ओरे तराई हुई। शिकारपुर ज़िले जा ही इलाइक़ा आहिनि। लखी तालुके में जेके सिमशाख कई उन्हनि जी तबाही थी। ॻोठाणनि या आबादगारनि पंहिंजी मदद पाण त कुझु कम करे छॾिया, यानी उहे हलण जहिड़ा करे छॾिया हुया त जीअं उते पानी पहुतो ऐं पानी हले पियो। बाक़ी आबपाशी खाते तरफ़ां अहिड़ो मेजर को बि कमु त न थियो आहे, पर मजमूई तौर 50 जे लॻभॻि ही ॿुधाइनि पिया त असां एस्टीमेट ठाहे मोकिली आहे। 50 करोड़ तव्हां चओसि था, 50 करोड़ जो एस्टीमेट ठाहे मोकिलियो आहे? 50 कैनालनि ऐं नंढनि वॾनि वाहन जी। अच्छा, वाहन अरबन रुपए जी, अरबे रुपए जी स्कीम करोड़ जी न हूंदी। उहा चवनि था त रूटीन बि आहे, ऐं बरसाति मुतासिर जे दौरान जेका तबाही थी उहा बि माखे त ॿुधायो त असांखे फंड न मिलिया आहिनि। अच्छा, ऐं को तव्हांजी एक्शन वैक्शन को किथे कॾहिं तव्हांजी को मुलाक़ात थी आहे बोर्ड खां पोइ त भई कोई एक्टिव नज़र आयो आहे इरिगेशन जो को माण्हू अहिड़ो? न, अहिड़े क़िस्म जी का बि एक्टिविटी इन करे नज़र उन्हनि जी आबपाशी खाते वारनि नज़र आई आहे न का, पर जेको ठीकु आहे ज़ाहिद, बिल्कुलु असां सम्झी वियासीं, पर नेक्स्ट टाइम असां जेको प्रोग्राम कंदासीं असां पहिरीं तव्हांखे कोशिशि कयो त एक्सियन खां ज़रूरु तव्हां ॻाल्हि ॿोल कयो, ओॾे वञो, ऑफिस में सूरत हाल ॾिसो, उन्हनि खां इहो पुछोसि त भई तव्हां छा एस्टीमेट मोकिलियो आहे, उहो असांखे पेपर ॾियो, ऐं किथे कमु पहुतो आहे इहा ज़रूरु असां कोशिशि कंदासीं त तव्हां ज़रूरु इहा कमु कयो, ऐं ज़रूरु असां एक्सियन या उते जेको मेन माण्हू आहे प्रोजेक्ट जो मंसूबे जो उनजो को ज़रूरु इंटरव्यू कजो। थैंक यू वेरी मच ज़ाहिद, थैंक यू। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हीअ आवाम जे लाइ असां चऊंसि था त हीअ असां वटि रिकॉर्ड हुजे त पोइ असां जॾहिं इहा सूरत हाल थींदी त घटि में घटि असां वटि एविडेंस हूंदा त असां पहिरें इहा शइ हाईलाइट कई हुई, पहुतासीं, जॻायोसीं ऐं कमु न थियोसीं। हिन ई हवाले सां लाड़काने में छा सूरत हाल आहे? लाड़कानो ज़िलो बि काफ़ी मुतासिर थियो, ऐं लाड़काना हाईकोर्ट बेंच में ऑडिटर जनरल जेका रिपोर्ट जमा कराई उहा असां तव्हांजे साम्हूं स्टार्टिंग में रखी हुई, ऐं जेको सिंध फ्लड एमरजेंसी रिहेबिलिटेशन प्रोजेक्ट नओं शुरू कयो वियो आहे, इन में घणा फंड जारी थिया आहिनि, ऐं ख़ासि तौर ते लाड़काने में जेका बंदनि खे नुक़सानु पहुतो उते छा रिहेबिलिटेशन जो कमु थियो आहे। असांखे जॉइन कयो आहे KTN जे नुमाइंदे सरकश, छा तव्हां ॾिसी रहिया आहियो त तक़रीबन 8 महीना थी विया आहिनि, ऐं 8 महीननि खां पोइ जेको बंदनि खे नुक़सानु पहुतो हो, ऐं जेका नाला टुटिया हुया, जेका खाटी न थी हुई, जेका वाहन खे नुक़सानु पहुतो हो, जेका दरिया जे बंदनि ते हिफ़ाज़ती बंदनि खे नुक़सानु पहुतो हो, किथे कमु पहुतो आहे?
वॾी महिरबानी पंहिंजो मुनवर आलम साहब। ही 8 महीना गुज़री विया आहिनि, पर घणे क़दुरु जेको कमु आहे उहो अञा ताईं आरज़ी कमु थियल आहे। मिसाल जे तौर ते जॾहिं ही फ्लड आई, ॿोॾि आई, त उन में लाड़काणो, कंबर शदादकोट ज़िलो या ही जेको राइट बेल्ट हुयो सारियालो, इहो सॼो जो सॼो मुतासिर थियो हुयो। ऐं बलोचिस्तान थी जेको FP फ्लड प्रोटेक्टिव बंदि हुयो, जेको सॼे इन सिंध खे बलोचिस्तान वारी ॿोॾि खां बचाव वारो हिकिड़ो ई बंदि आहे, उनखे मुख़्तलिफ़ हंधनि तां कट लॻा हुया। 3 कट त उनखे चिकी वटां वॾा लॻा हुआ, 2-2000 फुट जा हुआ। ऐं उनखां पोइ वेंदे अॻिते अचो त तव्हां मीरपुर वारे इलाइक़े में उते कट लॻो हो, वरी मेहड़ वारे पासे ते उनखे कट लॻा हुआ। त शुरू में ई सिंध गवर्नमेंट इहो कयो त जेके इहे कट लॻल आहिनि उन्हनि खे बंदि कयो। हाणे उहे जेके कट लॻल हुआ या ब्रीचिस लॻल हुया त उन्हनि खे आरज़ी तौर ते बंदि कयो। मिसाल जे तौर ते जेको चुक्की वारो पासो हुयो उते मिटी उन वक़्तु न पई मिली, त उहा कुझु मुख़्तलिफ़ हंधनि तां मिटी खई वई, उहा जेका गैर मयारी मिटी हुई ऐं उन्हनि खे आरज़ी तौर ते कटनि खे बंदि कयो वियो। इहे सभु जेके बि कट आहिनि उहे सिर्फ़ु ब्रीच बंदि कया वञनि। बहालीअ वारो जेको कमु हुयो, रिहेबिलिटेशन वारो जेको मरहलो हुयो, उहो अञा ताईं उन्हनि जो शुरू ई न थियो। मिसाल ड्रेनेज जेके बि हुया हिन पंहिंजो लाड़काणो, कंबर शदादकोट, दादू, इन्हनि 3 ज़िलनि में जेके ड्रेनेज हुया या जामशोरो ज़िले जेको हिसो हुयो सेवण वारो पासो, उहे तमामु घणा इन में मुतासिर थिया हुया। हंधा हंधा उहे ड्रेनेज जेके आहिनि उहे भॼी पिया। त अञा ताईं उन्हनि जी जेका रिहेबिलिटेशन आहे उहा न थी सघी आहे। ऐं उनखां पोइ इलाही इलाइक़नि में अञा ताईं पाणी बीठो आहे। मिसाल उते रोड रस्ता त क्लियर थी विया आहिनि, पर जेको ज़मीनुनि में या हेठाइनि में पाणी बीहजी वियो, 8 महीना गुज़रण जे बावजूद बि उहो पाणी अञा ताईं नेकाल न थियो आहे। हिन वक़्तु बि मेहड़ तालुके जा या ख़ैरपुर नातन शाह तालुको हुजे, केतिरा ई इलाइक़ा आहिनि, या परियों जेको सेवण भानसईदाबाद वारो पासो हुजे, त उहो पाणी जेको हिकिड़ो त पाणी हुयो जेको जंहिंजो वापसि हुयो वापसि थी वियो। बाक़ी जेको डिस्कनेक्टेड वाटर हो, उहो डिस्कनेक्टेड वाटर हिन वक़्त ताईं उतां माना न कढियो वियो आहे। उहो पाणी हाणे उस ते या पंहिंजे तौर ते माना सुकण जो इंतज़ारु कयो पियो वञे। त रिहेबिलिटेशन वारो जेको मरहलो उहो कमु शुरू न थी सघिया। मिसाल इन सॼे बरसाति जे दौरान सिंधू दरिया जो जेको बंदि हुयो उनखे बि मुख़्तलिफ़ हंधनि तां जेको आहे तमामु घणा नुक़सान थियो। बारिशुनि जे करे उहो नुक़सान थियो। तोणे जो कचे में एतिरो पाणी न हो, पर बारिशुनि जे करे नुक़सान थियो हुयो। मथियां वरी हिन दफ़े बि जेका सूरत हाल ॿुधाई थी वञे त थी सघे थो त सुपर फ्लड्स थी हुजनि, अहिड़े क़िस्म जा अंदेशा ज़ाहिर कया पिया वञनि त सिंधू दरिया जो जेको बचाव बंदि आहे उन जूं केतिरियूं ई वनरेबल पॉइंट्स आहिनि। मिसाल उन ते हाणे ई तव्हां वेंदव न त जितां रुक बंदि शुरू थिए थो सखर खां ओरियां, उते वञो त उते हिन वक़्तु जॾहिं दरिया में पाणी बिल्कुलु बि न आहे, तॾहिं बि दरिया जो जेको करंट आहे उते बंद सां लॻल आहे। मुंहिंजे ख़्याल आहे पोयनि 2-3 ॾींहंनि में ॾिठोसीं पए थो उते ॻोठाणनि एहतिजाज कयो त भाई हिन पाणी अचण खां अॻु में मालिकी कयो न, त जेकॾहिं का अहिड़ी सिचुएशन थी त उते सख़्तु नुक़सान हूंदो। मालिकी केरु कंदो? ही इरिगेशन डिपार्टमेंट जेको लाड़काना बेंच आहे उते छा रिपोर्ट जमा थी हुई ऐं उन ते छा एक्शन थियो आहे? ॾिसो, जेका हाई कोर्ट में ऑडिटर जनरल जी जेका रिपोर्ट जमा थी आहे उन ते इहो थियो आहे त उहा वधीक जेको आहे न कार्रवाई जे लाइ, इंक्वायरी जे लाइ नेब खे उहा उमाणी वई आहे। ॿुधण में आहे त नेब खे उमाणी वई आहे। ऐं उन खां अलावा उन में इहो मुख़्तलिफ़ जेके जीअं डी वाटरिंग थी आहे जेका मुख़्तलिफ़ ज़िलनि मां, ख़ासि तौर ते लाड़काणो, कंबर शदादकोट ज़िलो हुजे, दादू वारी साइड हुजे, त उतां जेका डी वाटरिंग में जेको पैसा ख़र्च कया विया आहिनि उन में तमामु घणियूं जेके आहिनि बेज़ाब्तगियूं थियूं आहिनि। राकेश, पोइ ही जेको रिपोर्ट आहे हिते को अहिड़ा अहकामात जारी न कया आहिनि फौरी तौर ते लाड़काना बेंच त कमु शुरू कयो वञे ऐं को फौरी तौर ते को अमल, को अहिड़ो फंड रिलीज़ कया वञनि, अहिड़ो का तव्हांखे एक्शन नज़र आयो आहे अदालत जो? ॾिसो, अदालत में इहो जॾहिं केस वियो, जेका पिटिशन दाख़िल थी, उनखां पोइ ऑडिटर जनरल जेका आहे उनखे चयो वियो त उहा हिनजी इंक्वायरी करे रिपोर्ट ॾिनी वञे। उहा रिपोर्ट में अदालत में पेश थी वई। जॾहिं बि हाज़िरी थींदी आहे त इहे कुझु ज़िलनि जा DCs ऐं उनखां पोइ आबपाशी खाते जा जेके अमलदार आहिनि या ड्रेनेज जा जेके अमलदार आहिनि, मुख़्तलिफ़ खातनि जा अमलदार, इहे सभु जेके आहिनि उहे अदालत में पेश बि थींदा आहिनि। हर दफ़े जेको आहे सो प्लान अदालत में पेश कयो वेंदो आहे। अञा ताईं अदालत जे तरफ़ां त हुकुम कयो वियो त उन्हनि एरियाज़ मां जेको आहे उहो पाणी कढियो वञे या जेके रहियल कम आहिनि उन्हनि खे मुकमल तौर ते मुकमल कयो वञे, छो त मथां जेका आहे उहा ॿी। अच्छा, सियारो बि गुज़री वियो आहे, माना जनवरी फरवरी इहे मंथ अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें जनवरी फरवरी में ख़ासि तौर ते खाटी थींदी आहे त ऐं बंद मज़बूत थींदा आहिनि, पिचिंग थींदी आहे, स्टोन वर्क थींदो आहे। अहिड़ी का शइ नज़र आई तव्हांखे?
न न बिल्कुल भी कंहिं बि पॉइंट ते तव्हां ॾिसो न त सिर्फ़ु ही छा थियो जेके ब्रीचिस पिया न हिकिड़ा त हुया रिलीफ कट जंहिंखे चवनि पिया ही पाण हिननि ॾिना पाणी खे रस्तो ॾियण जे ठीकु लाइ आहे, पिया, हिन उहे रस्तो हिकिड़ा ॾियण जे लाइ breaches पिया रिलीफ जेके- कटनि। हाँ रिलीफ कट उहे हिननि बंदि कया पर उहे बि आर्ज़ी तौर ते बंदि कया विया आहिनि। मिसाल उन्हनि जी न अञा पिचिंग थी आहे न उन्हनि जे मथां पथर हयो वियो आहे, उहो सिर्फ़ु उन में मिटी मड विझी ऐं उनखे बंदि कयो वियो त जीअं उहो फ़िलहाल पाणी उतां बंदि थी वञे या रस्तो माण्हुनि जो बहाल थिए। शुरूआती तौर ते जेको कमु थियो उहो ई थियो आहे, उन खां पोइ जेको आहे उनजी रिहेबिलिटेशन या ऐं उन्हनि खे हिकिड़ी असली शिकिल में सर्कस बहाल हिकिड़ी टीम बि ठही हुई ॿिनि सूबनि जी, बलोचिस्तान ऐं सिंध जी हिकिड़ी टीम बि ठही हुई ॿिन्हिनि इरिगेशन डिपार्टमेंट जेको पाणी बलोचिस्तान खां अचे पियो जंहिं हंधनि खां ऐं हुतां अहिड़ी हिते छो त डिवीज़न तव्हांजो आहे इन करे जैकाबाद बि उन में आहे उन पासे खां बि, इन करे तव्हां खां पुछां थो त उन्हनि छा रिपोर्ट कमिश्नर लाड़काना खे कुझु ॾिनो या कमिश्नर लाड़काना खां अहिड़ी शइ त असांखे बंधनि ते या अहिड़े जबलनि में जेको पाणी अचे थो या जेको बलोचिस्तान में पाणी अचे थो उनखे चैनलाइज़ करण जे लाइ अहिड़ी का मनसूबाबंदी तव्हांखे नज़र आई? हाणे ॾिसो इहा जेका न मुनवर आलम साहिब तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे। ही वाक़ई बि जीअं फ्लड आई हुई त उन वक़्तु सिंध ऐं बलोचिस्तान जा जेके चीफ इंजीनियर हुआ केतिरा भेरा उन्हनि जूं मीटिंग्स थियूं, घणनि रेगुलेटर ते उहे बि गॾु थिया। हाणे थोरो मां तव्हांखे ॿुधायां त ही जेको बलोचिस्तान वारे पासे खां पाणी अचे थो, छो त ही जेको असांजो हिन फ्लड जे दौरान पहिरियों तजुर्बो थियो उहो थियो त असां वटि माना बलोचिस्तान खां तमामु वॾे मिक़दार में पाणी अची सघे थो। उहो वॾो तमामु वॾो फ्लड कैनाल निकिरणु घुरिजे जेको बलोचिस्तान खां पाणी अचे थो त उन फ्लड कैनाल जे ज़रिए उनखे पाणी खे जेको आहे वञी असां उन में मंसूर में छोड़ कयूं। इहो प्राइम मिनिस्टर जेको शहबाज शरीफ़ जीअं बलोचिस्तान में पहुतो त उते मंकी ॿाहिरि आहिनि ऐं ॿिया जेके बलोचिस्तान या सिंध जा चूंडियल नुमाइंदा उन्हनि हिकिड़ो प्रपोज़ल ॾिनो हुयो ऐं वापडा उन प्रपोज़ल ते मुंहिंजो ख़्यालु आहे हाणे कमु बि जेको आहे उहो स्टार्ट करण वारी हुई। ऐं उन खां अलावा कंदकोट खां वठी हिकिड़ी ॿी ड्रेनेज जेका आहे जेकबाबाद खां क्रॉस करे वरी उहा बि चुकीअ ताईं पर ही त सरकश 8 महीना थी विया आहिनि माना शुरू करण वारी आहे या अलाए त ही त लॻे थो त माना असां को तयारी न कई आहे। हाणे जेको 3-4 महीननि खां पोइ जेका बरसाति थींदी उनजी का तयारी कोन्हे असां वटि। मुनवर आलम बिल्कुल भी जेकॾहिं 3-4 महीननि खां पोइ अहिड़े क़िस्म जी का सूरत पैदा थिए थी जीअं गुज़िरियल साल थी हुई त उन जे लाइ कंहिं बि क़िस्म जी का बि तयारी कोन्हे, बल्कि तव्हां ईअं सम्झो त जेको पाणी आयो ॿोॾि जेका आई उहा त पंहिंजो रस्तो ठाहे आई। हाणे उन जा रस्ता ठाहे जेकॾहिं थोरो बि उन खां मिक़दार में पाणी आयो त इहे साॻा बंद तव्हांखे जेको आहे न उहो कमज़ोर आहिनि। हिकिड़ो त हिन में इहे सभु बंद कमज़ोर थी विया ऐं पॉइंट्स जेके आहिनि उहे नवां रस्ता पाणीअ जा ठहिया, उन्हनि ते कंहिं बि क़िस्म जो कमु न थियो, को बि माना अॻुवाट कमु न थियो आहे जो उन खां बचाव करे सघिजे। उन्हनि जे मज़बूती वारो कमु थियो ई कोन्हे। मिसाल रिलीफ वारो कमु थियो न, बहालीअ वारो बि कमु न थियो ऐं उन खां पोइ जेको ॿियो प्लान हुयो त भई इन पाणीअ खां बचण जे लाइ छा कजे, एफपी बंद खे वधाइजे, उनजी हाइट मथे कजे, पिचिंग थिए परे पासे ना त जी बंद मज़बूत थिए। उहो त परे जी ॻाल्हि आहे माना न जेको नुक़सानु थियो उहो उन जो को तदारुक थियो न उनजी का मनसूबा घाटी कई वई न मनसूबा बंदी कई वई त अॻिते को अहिड़ो नुक़सानु न थिए, अहिड़ी का शइ वजूद में ई न आहे। न बिल्कुल भी न, बिल्कुल तव्हांजी ॻाल्हि सही आहे। बिल्कुल इहा त पोइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ही लाड़काणो माना चेयरमैन साहब ईंदो आहे उते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मर्कज़ आहे उते बि सोचनि नथा छो न त असां जी जेका बेज़ाब्तगी थी उनजी ऑडिटर जनरल जेका रिपोर्ट में पेश कई आहे त उन मां ई साफ़ ज़ाहिर आहे त हिन फ्लड जे दौरान हिन लाड़काणे सां या कमर शदाबपुर जेको असां इंक्लूड लाड़काणे जो हिसो ई ॿुधऊं था ऑफिसर त दुआ कंदा आहिनि त शल का अहिड़ी मुसीबत अचे। बिल्कुल ॾिसो न ऑफिसरनि जे लाइ त भली ॻाल्हि आहे न। हाणे तव्हां ॾिसो इरिगेशन जा कम जेकॾहिं शुरू थियणा आहिनि त उहे पाणी अचण खां अॻु में थियनि न। पोइ पाणी जॾहिं ईंदो कमु शुरू थींदा पोइ हुन में ॿुधाइबो त पथर जेको आहे उहो पाणीअ में लुड़ी वियो, हेतिरो पथर विधोसीं, न को अंदरि पाणी में लहंदो न पथर ॻणबा न वरी पैसनि जो हिसाब। हाणे सरकश नेक्स्ट असां ज़रूरु ईद खां पोइ ज़रूरु असां प्रोग्राम कंदासीं त कोशिशि कजो त हेड़नि बंदनि जी असांखे हेड़नि बंदनि जी असांखे थोरी को फुटेज ठाहे ॾियो त असां वटि सबूत हुजे त भई को पिचिंग न थी हुई, का पत्थर न लॻा हुआ, ही कमु जेको आहे उहो क्वालिटी वर्क न हुयो।
अहिड़ा कुझु फुटेजिस पहिरें ठाहे रखो, एक्सियन ऐं उते ज़रूरु उन सां उन्हनि जा बयान रिकॉर्ड करे ज़रूरु रखो। बलोचिस्तान ऐं सिंध जे बॉर्डर खां शुरू कंदासीं मुंहिंजे सेवण ताईं त तव्हांखे सूरत अहिड़ी लॻंदी जो तव्हां चवंदो त हिते कंहिं क़िस्म जो को कमकार त ठहियो, पर माना पुराणे हाल खां बि हलिया विया आहिनि जेके बंद आहिनि या इहो पर सबूत तौरु मां तव्हांखे चवांसि थो त सबूत तौरु तव्हां रखो। नेक्स्ट जॾहिं बि असां हीउ प्रोग्राम ईंदड़ महीने में कंदासीं त ज़रूरु असां उहो ॾेखारींदा भई हीअ सूरत हाल आहे। बाद में न चइजो त भई एॾो कमु असां करायोसीं ऐं फ्लड खणी वियो सॼो। थैंक यू वेरी मच सरकश, थैंक यू। लाड़काने जी सूरत हाल तव्हां ॿुधी, उहा ई अफ़सोसनाक सूरत हाल आहे। हिन ऑडिट रिपोर्ट खां पोइ लाड़काना हाई कोर्ट बेंच जी एफर्ट खां। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम पॉइंट ऑफ ऑर्डर में तव्हांखे ॿीहर भलीकार चऊंसि था ऐं मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्टनि में जेका सूरत हाल हुई उहो असां तव्हांजे साम्हूं रखी, ख़ासि तौर पे लाड़काना, शिकारपुर ऐं खैरपुर। कोशिशि कयूंसि था असांखे जॉइन कयो आहे मेंबर सूबाई असैम्बली आहिनि ऐं हिन फ्लड में ख़ासि तौर ते वॾो एक्टिव रोल प्ले कयो हुयो ऐं कंबर, शहदाद कोट ऐं मंछर ताईं जेको पाणी कढण जो हुयो उन में कुझु माण्हू इंतिहाई एक्टिव हुया। हुन में हिकिड़ो मेंबर सूबाई असैम्बली आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ु आहे, बुरहान ख़ान जांडियो साहब असांखे जॉइन कयो आहे। बुरहान साहब सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। बुरहान साहब, हिकिड़ी ऑडिट रिपोर्ट बि पेश थी आहे लाड़काने बेंच में ऐं हुन में इरिगेशन जी जेका इरेगुलरिटीज़ ऐं फ्लड जे दौरान जेका नाअहली, उन्हनि जी मिसमैनेजमेंट, अञा उन्हनि जी जेका सूरत हाल आहे उहा त हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। तव्हांजे पोर्शन में तव्हां छा था सम्झो त जेको हाणे कमु थियणो हुयो उहो कमु तव्हां शुरू थियो आहे या को मीडियम लेवल ते आहे या कुझु रैपिड लेवल ते आहे? छो त हाणे वक़्तु घटि बचियो आहे, 3-4 महीना या बरसाति अगेन थींदी। साईं, सभ खां पहिरीं त तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे मौक़ो रखण जो मौक़ो ॾिनो। यस मनोहर भाई, इहो ईअं आहे त जीअं असांजी आई विल स्पीक रिगार्डिंग माई डिस्ट्रिक्ट। असांजे डिस्ट्रिक्ट में अलहमदुलिल्लाह एसपी बंद ते कमु तमामु ज़ोर शोर सां हले पियो। ठीकु आहे। ऐं असां वटि जेके मुंहिंजे हल्के जे हिसाब सां मां ॻाल्हायां या असां ज़िले जे हिसाब सां असां वटि 3-4 मेन ड्रेन्स आहिनि, जीअं घाड़ ड्रेन सडवी आहे या असां वटि एसकेटी आहे, शहदाद कोट मेन ड्रेन आहे ऐं मीरो खान मेन ड्रेन आहे। उन्ही ते कमु हले पियो। तक़रीबन 2 ड्रेननि जो कमु थी वियो आहे, हिकिड़ो रहियल आहे, उहो हले पियो थो कमु। असां वटि धामरा शाख आहे जेका असांजे डिस्ट्रिक्ट खे बाइफ्रिकेट कंदी आहे दादू ऐं असांखे, उन्ही ते पिचिंग जो कमु हले पियो। ऐं उन खां पोइ जेको असां जीअं MNB आहे, RPDO आहे, इहे वरी फेडरल प्रोजेक्ट्स थी था वञनि, उन्हनि में अञा ताईं कमु शुरू कोन थियो आहे अहिड़ो को ख़ासि। बाक़ी जेके सिंध गवर्नमेंट जा आहिनि उहे कमु हलनि पिया। पर एक्चुअली ॾिसो त ई फ्लड सिर्फ़ु सिंध गवर्नमेंट जो कमु न आहे। ॾिसो न, जेको असांजे बोड़ी जो आहे पाणी, उहो बलोचिस्तान जो पाणी ईंदो आहे। ठीकु आहे। मां उन ई पासे अचां पियो त हिकिड़ी टीम ठही हुई बलोचिस्तान ऐं हिन जे हवाले सां, त छा नतीजो निकितो? कुझु हुन में कुझु बलोचिस्तान वारा अञा ताईं कमु कोन था कनि। ओके, बलोचिस्तान वारा कमु कोन था कनि। उन्ही खे मां आंसर या क्वेश्चन कोन थो करे सघां। पर पाणी ईंदो त बलोचिस्तान मां ई असांजो सॼो जेको असांखे बोड़ींदो आहे या कंदो आहे। पर सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां, साईं मुराद शाह जे तरफ़ां, जी बिलावल साहब जे तरफ़ां क्लियर इंस्ट्रक्शंस आहिनि। कमु हले पियो, असां वटि बंद ते कमु हले पियो, ज़ोर शोर सां हले पियो। SP बंद जो कमु हले पियो। पर हाणे जीअं मसइलो आहे, तव्हांखे अर्ज़ु रखां त जेसीं ताईं जेका चुखी आहे, जिते असांजो सिंध बलोचिस्तान अलॻि थींदो आहे, हाणे चुखी खां परियां ॿ वॾा कट आहिनि, जेसि ताईं उहे बंदि न थींदा त ऑब्वियसली ही जेतिरो कमु बि असां कयूं उहो एतिरो इफेक्टिव न थींदो जेसि ताईं उहो बंदि न थींदो। सही आहे। त ही तव्हां सम्झो था ही जेको सिंध फ्लड एमरजेंसी रिहेबिलिटेशन प्रोजेक्ट आहे उन जी कैपेसिटी आहे इहा, ऐं जेको तव्हांजो डिस्ट्रिक्ट छॾे अॻिते वञिणो आहे पाणी ऐं जेको पोयों अचिणो आहे, जेसि ताईं उनजो इंतज़ाम न थींदो त अगेन असां उन ई डिज़ास्टर में, भली तव्हां अॼु इहो कमु कयो, ही त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अगेन पाणी अची वियो त ही कमु त बेकार थी वेंदो। सही ॾिसो न, मां तव्हांखे सवेर अर्ज़ु कयो त एवरीबडी हैज़ टू टेक देयर रिस्पॉन्सिबिलिटी। बलोचिस्तान गवर्नमेंट खे पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटीज़ करणु खपनि ऐं पंहिंजो कमु कराइनि। जीअं सिंध गवर्नमेंट पंहिंजो, सिंध गवर्नमेंट ही कमु छॾे ऐं वञी बलूचिस्तान में त कमु कोन कंदी। ठीकु आहे।
सिंध गवर्नमेंट कम करे, बलूचिस्तान जा जेके नुमाइंदा आहिनि या बलूचिस्तान जी जेका गवर्नमेंट आहे उहा महिरबानी करे उन ते इफेक्टिवली कम करे। सर हू भी तकरीबन तव्हां सां राब्ते में आहिनि। ख़ालिद मक्सी साहब त इंतहाई एक्टिव माण्हू आहे, सॼी तव्हांखे त ख़बर वधीक तव्हांखे उहो ब्रीफ करे सघां थो। फेडरल जे तरफ़ां हाँ असांजो हिकिड़ो मेंबर आहे ख़ालिद मक्सी साहब आहे, बलूचिस्तान जो सिंध जो आमिर मक्सी साहब आहे। उहो तव्हां हुननि खां मौक़िफ़ वठो त उहो तव्हांखे वधीक ॿुधाए। अच्छा, उहो त लेवल ते जेका मां पंहिंजे तरफ़ां जेका सिंध गवर्नमेंट जो कमु आहे उहो मां तव्हांखे ॿुधाए सघां थो त इहो कमु हले पियो, ज़ोर शोर सां हले पियो, बाक़ाइदे हले पियो। इनफैक्ट कल्ह बि चोडाड़ो बि चीफ मिनिस्टर साहब सां मुलाक़ात थी, हुनमें 2 शयूं मां निशानदेही कयूं त साईं MNV ड्रेन कड़ ख़तम थी थिए थी पई, उन ते साईं फेडरल गवर्नमेंट सां ॻाल्हायो त बाबा MNV जेका आहे प्रोजेक्ट आहे फेडरल गवर्नमेंट जो, RPDO आहे उहा बि फेडरल गवर्नमेंट जो, असांखे हैंड ओवर अञा ताईं सिंध गवर्नमेंट खे कोन कयूं। उन ते सर पर हिन सिस्टम जो MNV जो हुजे या फीडर बंद जो हुजे या असांजी जेका उन में हाणे कैपेसिटी न रही आहे। जेको पाणी तव्हां सां त असां फ्लड जे दौरान बि ॻाल्हायोसीं, जेको पाणी अचे थो न खाटी थिए थी, न उन्हनि जी को फिलिंग थिए थी, न स्टोन पिचिंग सुठे नमूने थिए थी। मनोहर भाई उनमें जेका MNV आहे न, MNV जी पिचिंग कोन थींदी, MNV जी खाटी थींदी ऐं प्लस और जीअं मां तव्हांखे बंद जी खाटी जो ज़मानो त निकिरी वियो न सर। खाटी वारो त पोर्शन असां बंद ते कम थिए पियो, बंद खे वेकरो कनि पिया, बंद ते पिचिंग जो कम बि शुरू कयो अथनि। हाँ पर खाटी जो कम त सर वो जनवरी फरवरी मैक्सिमम मार्च जे मिड ताईं हूंदो आहे, पोइ पाणी अचणु शुरू थी वेंदो आहे तक़रीबन। त ही पोइ कीअं थींदो हाणे? इंशाल्लाह ताला जेके कम आहिनि, कम थियनि पिया, इहे कमनि खे फेस कंदासीं सभई। पर वरी बि उहा ॻाल्हि, तव्हां वारी ॻाल्हि बिल्कुलु इफेक्टिव आहे त उहो जेसीं ताईं मुंड खां पाणी ईंदो बलूचिस्तान मां। यस, मेन शइ त एड्रेस न थी आहे न, मेजर जेको मेजर प्रॉब्लम आहे उहो एड्रेस न थी। असां 100 में 60% कम करे बि वञूं सॼो ऐं मैनेज बि करे वञूं, पर जेसीं ताईं बलूचिस्तान वारा कम न कंदा, मैनेज न कंदा, त इहो पाणी अनमैनेजेबल आयो त असां बि मैनेज न करे सघंदा। ऐं अगेन पोइ ज़ीरो ते अची वेंदासीं ख़ुदा न ख़ास्ता। ईअं ई बारिश थी, ईअं ई बरसाति थी त उहो ही स्ट्रक्चर जेको ॿीहर ठाहियो वियो आहे या उनखे मेंटेन कयो वियो आहे, ही त अगेन ज़ीरो ते अची वेंदो आहे, अगेन टुटी वेंदो सॼो कुझु, उहो ई उन ई पोज़ीशन में अची वेंदासीं। यकीन कंदो त मां जी उन्हाड़े बिलावल साहब सां नई दिल्ली में मुलाक़ात थी, CM साहब इहो बिलावल साहब इहो बि चयो त बाबा जी सिंध पंजाब बलूचिस्तान गवर्नमेंट उहो कट नथी बंदि करे त असां कराईंदासीं। पर एक्चुअली चवण जो मक़सदु आहे दे हैव टू रिकॉग्नाइज देयर ओन रिस्पॉन्सिबिलिटी। पर सर टाइम घटि बचियो आहे न, कॾहिं थींदो, मतिलबु उहो ई ॻाल्हि कयूं था त ही तव्हां ज़रूरु आइडेंटिफाई कयो था बलूचिस्तान गवर्नमेंट जे बिहाफ ते, त मां ॻाल्हाए बि न उन ते न, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे जे तव्हां रिप्रेज़ेंटेटिव आहियो त थोरो हिनखे रैपिड कयो। असांजी बि एफर्ट हूंदी त असां हिनखे हाईलाइट कयूं था। बंद वारो कमु या जेके ड्रेन्स जो मां तव्हांखे ॿुधायमि त 2 ड्रेन्स करे विया आहिनि, हिकिड़ी ड्रेन जो कमु हले पियो थो, धामरा जी पिचिंग हले थी, इहो मां सम्झां 20 ॾींहं महीने में पूरो थी वेंदो। बाक़ी जेको SB बंद जो कमु हले थो 2-2.5 महीना अञा लॻंदा, हुनखे जेका ॻाल्हि हक़ीक़त सघे। इंशाल्लाह 2 महीननि में अञा मॉनसून में टाइम आहे असां वटि अञा। ठीकु आहे, थैंक यू। मॉनसून असांखे हिट कंदी, 2 महीना आहिनि, 2 महीननि में काफ़ी बहितरी थींदी। पर वरी बि तव्हांजे तवसुल सां ऐं मां बलूचिस्तान गवर्नमेंट खे चवणु चाहियूं था त बाबा महिरबानी करे you should take responsibility of your side and please kindly get it done. थैंक यू वेरी मच बुरहान चांडियो साहब, थैंक यू। असांखे जॉइन कयो हुयो मेंबर सूबाई असेंबली पाकिस्तान पीपल्स पार्टी बुरहान खान चांडियो साहब। इफेक्टिव ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं हुन में ख़ासि तौर ते हाणे जेको जैकाबाद जो पोर्शन आहे उहा ऐं उनखे यानी बलूचिस्तान खां जेको पाणी अचिणो आहे उनखे कीअं स्टॉप कयूं, उनखे कीअं चैनलाइज़ कयूं। पाणी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ईंदो, पाणी खे रोकण जे लाइ त उनजे लाइ रस्ता ठाहिणा पवंदा। ऐं बुरहान साहब जे चवण जे मुताबिक़ काफ़ी कमु थियो आहे, पर अञा उन में तेज़ी अचण जी ज़रूरत आहे। कॾहिं थींदी इहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिंध हुकूमत खे सोचणु खपे। असांखे जॉइन कयो आहे, इन हवाले खे असांखे अॻिते वधायूं था। असांखे जॉइन कयो आहे मेंबर सूबाई असैम्बली आहिनि शहरियार महर साहब, असांखे जॉइन कयो आहे। शहरियार साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। शहरियार साहब 8 महीना तक़रीबन गुज़री आहिनि ऐं ओवरऑल असां जेका इरिगेशन डिपार्टमेंट जी हिकिड़ी ऑडिट रिपोर्ट जमा थी आहे लाड़काने बेंच में, हैरान कुन इंकशाफ़ात आहिनि, अरबे रुपए जी करप्शन आहे। ऐं पहिरें त इहो त तव्हां छा चवंदो, ही ऑडिट पेरास हाणे नैब खे मोकिले छॾिया आहिनि अदालत, छा चवंदो? ॾिसो मनोहर साहब, ॻाल्हि इहा जो सिंध जी इहा बदकिस्मती रही आहे ऐं ख़ासि करे इरिगेशन डिपार्टमेंट सिंस डे 1 2008 खां जॾहिं खां हीअ हुकूमत आई आहे त इरिगेशन डिपार्टमेंट हिकिड़ो सोर्स ऑफ करप्शन ऐं सोर्स ऑफ इनकम ठही रहियो आहे सिंध हुकूमत लाइ। ऐं इन डिपार्टमेंट ते
असां 2018 जी ॻाल्हि त कयूं था, सॉरी 2022 जी, पर असां खां शायदि 2010 विसरी वियो आहे। 2010 में बि इहे ई नाहेलियूं एक्सपोज थियूं। ठीकु आहे। लोअर सिंध में 2015 में जेका हालात बोड ऐं मींहनि जे करे थी, उहे बि इन जूं नाहेलियूं एक्सपोज थियूं। पर उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूद हे त हाणे कल्ह जी ॻाल्हि आहे, हेॾे वॾे असां आफ़त खां निकिता आहियूं ऐं उन खां पोइ बि सिंध गवर्नमेंट को सहकार करण लाइ तयारु न आहे, का पंहिंजे कम में पंहिंजी कारकर्दगीअ में बहितरी आणण लाइ तयारु न आहे। उहा ई करप्शन, बल्कि मां चवंदुमि उन करप्शन खे इरिगेशन डिपार्टमेंट में अञा ऑर्गेनाइज कयो वियो आहे। पहिरियों हिकिड़ो प्रोसेस हूंदो, को टेंडरिंग प्रोसेस हूंदो, को तरीक़ेकार हूंदो जंहिंजे तहत इहे कॉन्ट्रैक्ट थींदा हुया ऐं को न को चेक बैलेंस हूंदो। ऐं फेडरल गवर्नमेंट जॾहिं ॿिए के पार्टीअ जी हूंदी त वरी हिकिड़ो को भाव हूंदो प्रोविंशियल गवर्नमेंट खे। पर हाणे हिन पोएं साल खां उहो भाव बि ख़तम थी वियो। पाकिस्तान पीपुल्स पार्टी पीडीएम जो खणी हिसो त न आहे, पर पीडीएम जा एलाइज़ आहिनि, फेडरल गवर्नमेंट जो हिसो आहे। ऐं चेयरमैन नैब छा, नैब इदारो छा, एंटी करप्शन छा, FIA छा, IB छा, सभु उन्हनि जे मातहत आहिनि। ऑडिटर जनरल, मां सम्झां थो, हे जेका ऑडिट रिपोर्ट आई आहे हिन में जेके जहिड़े क़िस्म जा इंकशाफ़ात थिया आहिनि त 25 अरब रुपया जेके कुझु प्रोविंशियल फंडेड हुया ऐं कुझु वर्ल्ड बैंक जा फंडेड हुया, उन्हनि खे जहिड़े तरीक़े सां मिसयूज़ कयो वियो। उन खां पोइ फेडरल गवर्नमेंट खां यको असां ॿुधंदा पिया अचूं चेयरमैन पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जूं दाऊं रड़ियूं त फेडरल गवर्नमेंट असांखे पैसा नथी ॾे। शहरियार साहब, हिन में हैरान कुन ॻाल्हि ॿुधो, ख़र्च थींदा पैसा ऐं बिलावल साहब उन लाइ थो डिमांड करे। पर जॾहिं असां ऑन ग्राउंड निकिता आहियूं त ख़ासि करे असां वारा एरियाज़ जेके अपर सिंध वारा आहिनि, शिकारपुरा या जैकबाद आहे या हेॾे त इरिगेशन डिपार्टमेंट हाणे बि ज़ाहिर कान्हे। हाणे पाणीअ जी मुंद आहे, ख़ुदा न ख़ास्ता अगरि वरी बोर्ड थी अचे जहिड़ी पेशन गोई थियल आहे त हिन महिल ताणी न ड्रेनेज डिवीजन को कमु कयो आहे। अच्छा, जेके बोर्ड में डैमेज थिया कैनाल या चैनल या जेके ड्रेनेज स्कार्प जा हिसा हुया ड्रेनेज डिवीजन जा, उन्हनि ते बि का रिपेयर मेंटेनेंस हिन महिल ताणी नज़र नथी अचे। त इहा ई सूरत हाल आहे सॼे सूबे में हिन वक़्तु। सर, हैरान कुन प्लानिंग इहा आहे। हा, मां चयो 84 अरब जी समरी मोकिली ऐं पोइ जॾहिं ऑब्जेक्शन थिया PWD जी तरफ़ां त पोइ फौरी तौर ते 48 अरब जी चई वई हीअ ॾियो घटि में घटि असांखे। हीअ त सूरत हाल ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान मेंशन कयो आहे इन वाक़े खे त समरी पहिरें PC1 वई 84 अरब जी, पोइ जॾहिं ऑब्जेक्शन आया त भई हीअ वॾी तव्हां घणो कमु तव्हां चई छॾियो आहे त चई 48 अरब ॾियो, जान छॾियो असांजी। इहा ई त रहूं था सिंध में त एॾी आफ़तनि जे बावजूद, एॾी मुसीबतनि जे बावजूद हिकिड़ी चेंज न आई आहे हिन गवर्नमेंट में। उहा इहा आहे त करप्शन जेका आहे उहा उहा ई स्मूथली हले थी, बल्कि अञा वधीक ऑर्गेनाइज थी थिए, अञा बहितर तरीक़े सां थी हले। असांखे जेके उमेदूं हुयूं उहे त सभु ख़तम थी वियूं। बिलावल साहब मां या मुराद शाह साहब मां त हे वॾा होनहार माण्हू आहिनि ऐं अची हिन सूबे जी तक़दीर मटे छॾंदा। हिननि त अची करप्शन खे अञा ऑर्गेनाइज करे छॾियो। सर, हिकिड़ो ई माण्हू आहे, एडिट रिपोर्ट हुनखे मेंशन कयो आहे त हीअ जेको प्रोजेक्ट डायरेक्टर आहे जावेद मेमन, इहो सिंध रेज़िलेंस प्रोजेक्ट हिकिड़ो हुयो वर्ल्ड बैंक जो, उनजो बि प्रोजेक्ट डायरेक्टर आहे। ऐं हाणे जेको सिंध फ्लड एमरजेंसी रिहेबिलिटेशन ठहियो आहे उनजो बि, ऐं हू कुझु ॾींहंनि खां पोइ रिटायर्ड थियण वारो आहे। ऐं कोशिशि इहा आहे त मां परमानेंटली इहो प्रोजेक्ट जॉइन कयांसि। इहा सूरत हाल बि आहे त नाअहली उन्हनि अफ़सरान जी बाक़ाइदा मेंशन थियल आहे त सर मूनसून स्टार्ट थी चुकी आहे, उन खां पोइ फंड रिलीज़ कया विया आहिनि त हाणे बंदि जेको आहे उनखे तव्हां मज़बूत कयो या खाटी कयो। खाटी मूनसून में कीअं थींदी? असां उहा ई ॻाल्हि था कयूं न त इरिगेशन डिपार्टमेंट जो कल्चर इहो रहियो आहे, जेका खाटी या डिसेंटिंग हे कंदा आहिनि उहा ऐन उन टाइम ते कंदा आहिनि त 2-3 ॾींहंनि में पाणी अचण वारो हूंदो आहे। तंहिंमहिल उहे टेंडर्स थींदा आहिनि, तंहिंमहिल उहा मूवमेंट थींदी आहे सॼी, ऐं ख़बर तॾहिं पवंदी आहे त हाणे त पाणी अची वियो। ऐं इहो सॼो इरिगेशन डिपार्टमेंट जो 80% कमु सिर्फ़ु पेपर्स ते थींदो आहे। इहो ऑन ग्राउंड हूंदो ई न आहे। न उनखे को ऑडिट थो पकड़े सघे, न उनखे को इदारो थो पकड़े सघे त हिन
आयल पाणीअ जे हेठां छा डिसेंटिंग थियल आहे, अच्छा, घाटी थियल आहे या नाहे थियल? अच्छा, शिकारपुर में हाणे तव्हां शिकारपुर मशीनरीअ जी अद में था वञूं, पंहिंजो हेॾो वॾो वर्कशॉप डिपार्टमेंट अथनि, उहा सॼी मशीनरी नाकारा पई आहे, पर उनजे बावजूद उहा ऑन पेपर ॾेखारी थी वञे त इहा इस्तेमाल बि थिए थी। सर, ऑडिट रिपोर्ट बाक़ाइदा बि निकिरंदा, ऑडिट रिपोर्ट बाक़ाइदा आइडेंटिफाई कयो आहे त तक़रीबन 85 करोड़ रुपया सिर्फ़ मशीनरी हाई रेट ते मशीनरी हायर करण ते ख़र्च कया आहिनि 3 महीननि जे दौरान। 85 करोड़। astonishing figures। ॾाढो छा थो चई सघिजे त हिकिड़ी अच्छा, हाणे तव्हां एॾी वॾी मुसीबत उनखे बि प्रोविंशियल गवर्नमेंट पंहिंजे फ़ाइदे लाइ यूटिलाइज़ करे। शिकारपुर जी सूरत हाल आख़िर में ॿुधाइजो त शिकारपुर में कहिड़ा कहिड़ा बंद अहिड़ा हुया जेके ज़रूर तव्हां सम्झो पिया, कहिड़ी अहिड़ा नाला ऐं अहिड़ा हिफ़ाज़ती बंद जेका हुया उन्हनि खे मज़बूत करणो को कमु शुरू थियो आहे शिकारपुर में? न, असां वटि मेनली कचो थो लॻे, कचे जो एरिया, सखर ऐं शिकारपुर अलिफ कचो ऐं आमिल वारो कचो, उन्हनि ॿिन्ही एरियाज़ में त कोई कमु न थियो आहे। पर मुनवर साहब, मां इहो ॿुधाईंदुमि त असांखे इन्हनि खां वधीक छो जो करे उहे एॾा ख़ासि डैमेज न थिया हुया। असां वटि जेको मेजर डैमेज थियो हुयो उहो जेको असांजो ड्रेनेज सिस्टम आहे, स्कार्प जे अंदरि जेको इरिगेशन डिपार्टमेंट जे अचे थो, उहो ईअं सम्झो त नॉन एग्जिस्टेंट हुयो। शिकारपुर डिस्ट्रिक्ट में वॾा जेके जो ड्रेनेज सिस्टम जो 70% इलाइक़ो जंहिंमें रुख पंपिंग स्टेशन आहे, मसीती पंपिंग स्टेशन आहे ऐं काज़ी वाहण पंपिंग स्टेशन आहे, इहो लखी तालके में ऐं मुंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी ऐं आरा सिराज खान स्पीकर साहब जी कॉन्स्टिट्यूंसीअ में फॉल थो करे। ठीकु आहे। उन इलाइक़े में असां हाणे त छा पहिरें ॾींहं खां चवंदा रहिया आहियूं, अरे उहे पंपिंग स्टेशन जेके आहिनि अगरि उहे टाइमली ऑपरेट न थींदा आहिनि त उते पाणी एतिरो कलेक्ट थी वेंदो आहे त उते विदाउट एनी रीज़न बि ॿोॾि जी सूरत हाल हूंदी आहे। उते 2-3 हज़ार एकड़ आबादी उन्हनि जी पर्सनल में उते पाणी बीठल हूंदो आहे ऐं माण्हू पंहिंजी आबादी न करे सघंदा आहिनि। उन्हनि जी ॿोॾि जे ॾींहंनि में इहा हालत ई जॾहिं मां उते उन्हनि जे मथां वञी बीहां पियो त उहो कंहिं वर्कशॉप तो उधारी बैटरी खणी अची उन जनरेटर खे स्टार्ट पिया करे, न त उन ॾींहं में बि उहो स्टार्ट न पिया करे हुनखे। इलेक्ट्रिसिटीअ जी हालात तव्हांखे ख़बर आहिनि, असां वटि ऑफिशियली 12 खां 14 कलाक लोड शेडिंग आहे, 8-10 कलाक 12 कलाक जेका हलंदी आहे इलेक्ट्रिसिटी उन में वरी फॉल्ट थींदा आहिनि त इहे पंपिंग स्टेशन 2-4 कलाकनि खां वधीक बिजलीअ ते हली न सघंदा आहिनि, इवन पीक एमरजेंसीअ में। ऐं ख़ुदा न ख़ास्ता जॾहिं इहा ॿोॾि ऐं बरसाति हूंदी त बिजली त इलेक्ट्रिसिटी त हूअं ई न हूंदी, त हिननि खे उहे मेजर्स वठणु घुरिजनि उते त इहे जनरेटर मेजर केयर वठंदो, हिननि खे त बसि हाणे हिकिड़ो थोरो घणो मेंटेनेंस फ्यूल प्रोवाइड कयो वञे। उहे ॿई शयूं हिन महिल ताईं उते ज़ाहिर न आहे। थोरो घणो जेको हाणे थोरो घणो जेको तव्हां सम्झो त ख़ौफ़ बचियो आहे त उहो थोरो घणो को ऑफिसरनि खे, असां सियासतदान खे न चऊं, ऑफिसरनि खे थोरो घणो जेको ख़ौफ़ बचियो आहे उहो थोरो अदालतनि जो बचियो आहे, बाक़ी त का शइ अहिड़ी न आहे जो उन्हनि खे सिधो करे सघे। मां नथो सम्झां को ऑफिसरनि खे ख़ौफ़ आहे, छो जो करे नैब जी एक्टिविटी बि ख़तमु आहे, ॿिया एंटी करप्शन इदारा बि कॉम्प्रोमाइज़ आहिनि ऐं ऑफिसरनि खे कंहिंखां ख़ौफ़ हूंदो। हिकिड़ो पहिरियों हिकिड़ो सिलसिलो हलियो हुयो, हिकिड़ी ड्राइव शुरू थी हुई त करप्ट ऑफिसरनि जे ख़िलाफ़ एक्टिविटीज़ एक्शन, उहो सभु ख़तमु थी वियो। हुनमें का शइ अहिड़ी न आहे, को अहिड़ो केस पियो आहे पेंडिंग पियो आहे, का इंक्वायरी नथी हले, सभु आज़ाद आहिनि। इवन ठेकेदार जेके हुननि जा उहे बि सभु निकिरी आया आहिनि, उहे ई माण्हू अची वरी कम खे लॻा आहिनि। तव्हां इरिगेशन डिपार्टमेंट खणो, फूड डिपार्टमेंट खणो, जेको खणो, सिंध हर पासे इहा ई हालत आहे। ठीकु आहे सर, थैंक यू वेरी मच शहरियार मेहर साहब असांखे जॉइन कयो हुयो ऐं इहा ई सूरत हाल आहे। असां 3 महीना पहिरें हाणे तव्हांजे साम्हूं इहा शइ रखी आहे त कमु न थियो आहे। अगेन अहिड़ी का फ्लड लाइक सिचुएशन थींदी या रेन फ्लडिंग थींदी, जेको थियो 2022 में अगस्त खां शुरू थी त घणो टाइम असां वटि न बचियो आहे ऐं डिस्ट्रिक्टनि जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। अफ़सोसनाक सूरत हाल आहे ऐं हिन ऑडिट रिपोर्ट ते ज़रूरु अमल थियणु खपे ऐं हिन जेकी कार्रवाई आहे इहा मंतक़ी अंजाम ताईं ज़रूरु पहुचणु खपे।
असांजो प्रोग्राम अॼु जो प्रोग्राम इते पुॼाणे ते पहुतो। पॉइंट ऑफ ऑर्डर जे हवाले सां पंहिंजी फीडबैक ज़रूरु ॾिजो, पंहिंजी मसाइल असांखे ॿुधायो, प्रॉब्लम ॿुधायो, असां पॉइंट ऑफ ऑर्डर में उथारींदासीं। ख़ुदा हाफ़िज़।